मां इलाही दफ़े तव्हां सां ॻाल्हायां जेको नयो उनवान सां गॾु अॼोको पंहिंजो उनवान जेको आहे उहा फेल ऐं फेल जा क़िस्म जेके तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं आहिनि। अॼु तव्हांजे उनवान सां गॾोगॾु ॿियो लिखियो पियो आहे तारीख़ी क़ौमी ऐं सियासी शख़्सियतूं। इन्हनि मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी क़ौमी शख़्सियत ते अॼु लेक्चर ठाहियो आहे, छाकाणि त असांजो जेको मथियों उनवान जेको आहे उहो तमामु घणो वॾो आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त उन खे मुकमल सम्झी सघूं, छाकाणि सिर्फ़ु कोर्स खे डुकाइणो कोन्हे को, असांजो मक़सदु आहे त सही नमूने सां उन खे हल बि कंदो रहण, त ईअं न रुगो जान छॾाईंदा वञूं। बहितर इहो हूंदो त असां पंहिंजे जेके शयूं आहिनि उन्हनि खे बहितर नमूने सां सम्झी बि सघूं। ठीकु आहे, इन जे करे जेको आहे सो फेल ऐं फेल जा क़िस्म, छाकाणि इन शइ खे अॼु इंतिहाई ध्यान सां सम्झणो आहे त कहिड़ी शइ कीअं थिए थी ऐं फेल। ऐं हाणे इन खां पोइ फेल जेको ज़मान असां शुरू कंदासीं उन ज़माननि में इन फेल जो क़िस्म हूंदो ऐं उन में तमामु घणा जेके असर असुर पवंदो उहो इन फेल जो ई आहे ऐं उन जे बुनियाद ते असां अॻिते वधंदासीं। जंहिंजे करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त अॼोको लेक्चर थोरो ध्यान सां गौर सां ॿुधिजो ऐं इन खे सम्झण जी कोशिशि कजो। उहो लफ़्ज़ जंहिं मां हुअण करण सहण या कंहिं ते कम थियण जी माना निकिरे तंहिंखे फेल चइबो आहे। ठीकु आहे, फेल माना कम, जंहिं मां बि कंहिं बि शइ जे हुअण थियण सहण या कम करण जी माना निकिरे तंहिंखे असां चवंदा आहियूं फेल। फेल उहो लफ़्ज़ आहे जंहिं वसीले माण्हुनि या शयुनि वग़ैरह बाबति कुझु चई सघिजे त हू छा करे रहियो आहे, कीअं करे रहियो आहे, किॾे वञी रहियो आहे, कहिड़ो कमु जेको आहे सो करे पियो, उहा वज़ाहत कंदा आहियूं इन्हनि फेलनि जे ज़रिए। ठीकु आहे, वज़ाहत चवंदा सिंधी ॿोली तोड़े वादी सिंध जे ॿियनि ॿोलियुनि जी व्याकरण में धातु बुनियाद या रूट खे वॾी अहमियत हासिल आहे। इन करे सभ खां पहिरीं इहो ॾिसणो आहे त धातु या बुनियाद छा खे थो चइजे। ठीकु आहे, उन खां पोइ असां फेल ते ईंदासीं त फेल आहे छा ऐं उहे कहिड़े नमूने सां जुड़नि था। जेकर असां धातुअ खे या बुनियाद खे असां सम्झी वेंदासीं उन खां पोइ असां अॻिते बहितर नमूने सां वधी सघंदासीं ऐं अॻिते हली सघंदासीं। सिंधी ॿोलीअ में उनखे मुज़दर सॾियो वियो आहे। ठीकु आहे, इहे शयूं आहिनि जिन खे इन में मुज़दर पिणु चयो वियो आहे। सिंधी ॿोलीअ जी व्याकरण सिंधी ॿोलीअ जे लफ़्ज़नि जहिड़ोक अचण वञण लिखण पढ़ण ऐं अहिड़नि ॿियनि फैली सूरतुनि खे मुज़दर यानी धातु सॾियो वियो आहे। हाणे असांजी दरअसल जेका ॻाल्हि आहे उहा इन ते बुनियाद थी करे छा अचण मुज़दर आहे या न आहे। मुज़दर जी माना छा आहे? मुज़दर जी माना आहे सादर थियण, फुटी निकिरण। ठीकु आहे, जेकॾहिं इहे फुटी निकिता आहिनि त इन जो धातु कहिड़ो आहे, इन जो बुनियाद कहिड़ो आहे, बुनियादी अखर कहिड़ो आहे जंहिं मंझां इहे धातु इहे जेके मुज़दर आहिनि उहे जुड़ी ज़ाहिर थिया आहिनि। इन्हनि शयुनि खे असां ते ध्यानु ॾियणो आहे। मथे जेको बि असां पढ़ी आयासीं उन मुताबिक़ त जिन सूरतुनि खे सिंधी व्याकरण में मुज़दर सॾियो वियो आहे, सिंधी व्याकरण माने कि काके भेरूमल जो, मिर्ज़ा कलीच बेग जो, जमटमल भावनाणीअ जो ऐं ॿियनि केतिरनि ई जेको आहे सो जेके ग्रामर जा माहिर आहिनि उन्हनि सभिनी इन्हनि शयुनि ते इनखे मुज़दर सॾियो आहे त इहे सूरतूं जेके आहिनि उहे मुज़दर आहिनि। उहे सूरतूं सिंधी ॿोली जी व्याकरणी उसूल मूजिबि मुज़दर न आहिनि, छाकाणि त मुज़दर जी माना धातु या बुनियाद, मुज़दर जी माना आहे धातु या बुनियाद। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चइबो त उहा सूरत जंहिं मां ॿियूं सूरतूं या लफ़्ज़ सादर थियनि या फुटी निकिरनि, यानी अचण वञण लिखण ऐं पढ़ण तोड़े अहिड़ियूं ॿियूं सभई सूरतूं सिंधी ॿोलीअ जे व्याकरण में सर्फ़ी असूल मूजिबि धातु या बुनियाद न आहिनि। कहिड़ा? लिखण पढ़ण खाइण पीअण उथण वेहण, इहे सर्फ़ी उसूल मूजिबि धातु या बुनियाद न आहिनि। छो त सिंधी ॿोलीअ जो को बि लफ़्ज़ हलण ऐं लिखण वग़ैरह जहिड़ी सूरतुनि मां सादिर नथो थिए या फुटी नथो निकिरे, पर हल ऐं लिख या अहिड़ियूं ॿियूं सूरतूं ई धातु या बुनियादी सूरतूं आहिनि। हल लिख अच वेह
उठ सुम्ह ये जेके आहिनि बुनियादी सूरतूं आहिनि जेके जिन खां पोइ वरी जेको आहे सो ॿियूं सूरतूं ठहनि थियूं। ठीकु आहे, ॿियूं सूरतूं ई धातू या बुनियादी सूरतूं आहिनि जिन जे पोयां अण या इण पछाड़ी मिलाए हलणु लिखणु ऐं ड्राहणु वग़ैरह सूरतूं ठाही वियूं आहिनि। हलणु लिखणु पढ़णु खाइणु पीअणु उथणु वेहणु करणु इहे जेके बि शयूं आहिनि उन जे बुनियाद मंझां अण लॻाए ठाहिया विया आहिनि। धातु पछाड़ी या अलामत। ठीकु आहे, हाणे ॾिसूं था धातु कहिड़ो आहे, पछाड़ी कहिड़ी आहे ऐं अलामत कहिड़ी अथसि ऐं हासिल मुज़दर कहिड़ो आहे। लिख अण लिखण, पढ़ में अण मिलाए पढ़ण, मार में इण मिलाए मारण, ड्राह में इण मिलाए ड्राहण कयो वियो आहे। ठीकु आहे, इहे बुनियादी धातु छा आहे असांजो लिख पढ़ मार ड्राह इहे धातु आहिनि बुनियाद आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ जेके आहिनि अण पछाड़ी या डॉक्टर गुलाम अली अलाना जे मुअजिब असां इन खे परवस सूरत पुण चई सघूं था, इहा अलामत आहे जेका हिन में शामिल थी आहे। ऐं उन खां अॻिते उनजो जेको आख़िरी लफ़्ज़ अची वियो आहे अण तव्हांजे साम्हूं आहे, लिखणु पढ़णु मारणु ड्राहणु। ठीकु आहे, हाणे इन जी वज़ाहत मिर्ज़ा कलीच बेग लिखे थो त लिखणु पढ़णु थियणु हुअणु ऐं ॿिया लफ़्ज़ जिन जे पछाड़ीअ में अण या इण जो उचार आहे तिन खे मुज़दर चइबो आहे, तिन खे मुज़दर चइबो आहे। मुज़दर माना जंहिं मां ॿिया लफ़्ज़ सादिर थियनि था या फुटनि था। मतिलब त मुज़दर माना धातु या बुनियाद अरबी ऐं फारसी जा लफ़्ज़ मुज़दर मां ठहनि था, तंहिं करे उन ते इहो नालो रखियो अथनि। सिंधी ॿोलीअ में फ़ेलनि जो बुनियाद बि मुज़दर न आहे, तंहिं करे आम इस्तिलाह तौरु सॾियल उन मुज़दर खे धातु या बुनियाद करे लिखणु ग़लति आहे। असां पंहिंजे सिंधी ग्रामर खे सिंधी व्याकरण खे छो बुनियादी जेको आहे अरबी जे ग्रामर खे खणी वियो, असांजा पंहिंजा लफ़्ज़ अलॻि आहिनि। सिंधी ॿोलीअ जो हिकु अलॻि जेको आहे सो व्याकरणी उसूल आहिनि कानून आहिनि, उन जे मुताबिक़ ई असांखे उनखे सम्झणु घुरिजे, उनखे लिखणु घुरिजे, उनखे पढ़णु घुरिजे ऐं उन जे बुनियाद मां असांखे नवां लफ़्ज़ ठाहिणु घुरिजनि जेके ठहनि बि था। असां जेके मुज़दर अॻे ई सादिर थियल आहिनि जेके पुटरी थियल आहिनि उन्हनि खे ई मुज़दर छो चऊं त इन मां ॿिया लफ़्ज़ निकिरनि था। ठीकु आहे, लिख मां लिखणु लिख मां लिखंदो लिख मां लिखियल ठही सघनि था। ठीकु आहे, त असांजो जेको लिख आहे उहो बुनियाद आहे। सिंधी व्याकरण में इस्मनि ऐं सिफ़तुनि जो बि धातु तौरु इस्तेमालु थींदो आहे। इस्मनि जो ऐं सिफ़तुनि जो बि धातु जे तौर ते इस्तेमालु थींदो आहे। हाणे उहे कहिड़ा इस्म आहिनि ऐं उहे कहिड़ियूं सिफ़तूं आहिनि जेके वरी धातु थियनि था, धातु न बुनियाद उन्हनि खे ही आहिनि। उठ इस्म आहे, तंहिं मां ओठी सिफ़त ठहे थी, उठ मां ओठी सिफ़त ठही आहे, तंहिं करे उठ मां ओठीअ जो धातु या बुनियाद आहे। ठीकु आहे, ओठीअ जो धातु या बुनियाद कहिड़ो थींदो हाणे उठ। ठीकु आहे, छाकाणि उहो सिफ़त में शामिल थी वियो। अहिड़े नमूने सां ॾाहो लफ़्ज़ सिफ़त आहे, ॾाहप वरी इस्म जी ॼाण ॾिए थो, इस्म जो ॼाण ॾिए थो, तंहिं करे ॾाहो ॾाहप इस्म जो धातु या बुनियाद आहे। कंहिंजी ॾाहप जो ॿुधाए थो, कंहिं बि इस्म जी ॻाल्हि करे थो, वज़ाहत करे थो, तंहिंजे करे इहे उन जे बुनियाद या धातु में अची वञनि था। असां अॻिते हलूं था इन्हनि शयुनि खे सम्झाइण जे लाइ। हासिल मुज़दर छा आहे असां वटि, जेकी उन शइ खे सम्झूं था असां। ठीकु आहे, वालेकुम अस्सलाम सैमनास, वालेकुम अस्सलाम अब्दुल सलाम चना, वालेकुम अस्सलाम मोहम्मद तैयब, वालेकुम अस्सलाम। सिंधी ॿोलीअ जे व्याकरणियुनि जे मञियल इस्तिलाह मूजिब हलणु लिखणु सूरतूं मुज़दर आहे ऐं उन्हनि सूरतुनि मां अण कढी छॾिबो त बाक़ी वञी अमर ठहंदो आहे। हाणे हिते असां पोइ हिते जेके पढ़ी आयासीं उन मां सम्झोसीं त जेके बुनियादी शयूं आहिनि हासिल मुज़दर कीअं थो मिले असांखे, असां हिते ख़बर पवंदी, छाकाणि त जॾहिं असां अमर खे सम्झी वेंदासीं
त पोइ असां फ़र्क़ु वाज़िह करे सघंदासीं त ही मुस्दर आहे ऐं ही अम्र आहे ऐं ही बुनियाद आहे जंहिंमां सादिर थी फुटियूं आहिनि या ॿियूं जेको आहे सो सूरतूं ठही जुड़ी अॻिते निकिरनि थियूं। बुनियाद या धातु या हासिल मुस्दर ब अलग अलग किस्म आहिनि जंहिंखे असां मथे लफ़्ज़नि में बयान करे चुकियासीं। उहो मां तव्हांखे ॿुधायो ते त बुनियाद हिकु अलॻि शइ आहे ऐं मुस्दर हिकु अलॻि शइ आहे। हाणे एतिरो त असांखे सम्झ में अची वियो हूंदो त धातु जेको एको आहे उहो अलॻि शइ आहे ऐं बुनियाद जेको आहे उहो कॾा मुस्दर जंहिंमां उन्हनि शयुनि मां फुटी करे ॿी शइ निकिरे थी उहा हिकु अलॻि शइ आहे। ठीकु आहे। अली मोहम्मद मंगणो वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक आहे असां हलूं पिया था अॻिते। हासिल मुस्दर जेतिरा बि थींदा उन्हनि मां अण कढी छॾण सां अमल ठहंदो आहे। हाणे हासिल मुस्दर जेके नयूं सूरतूं आहिनि ठीक है मिसाल जो त हलण अण मां कढबो त अमर ठही वेंदो। खाइण मां अण कढबो त खा थी वेंदो। ठीक आहे। हलण मां अण कढबो त हल थी वेंदो। सुम्हण मां अण कढबो त सुम्ह थी वेंदो। इहे लफ़्ज़ ईअं ठहंदा ऐं इन्हनि खे असां अमर अमर जी माना आहे हुकुम जेको अॻिते पूर्ण वज़ाहत कंदो ईंदो पाण ई त अमर जी माना जेका आहे उहा हुकुम आहे। जेकर एॾा जुमला जॾहिं इस्तेमालु कया वेंदा आहिनि त उहे हुकुम में इस्तेमालु कया वेंदा आहिनि। अमर जो तफ़सीली अभ्यास। अमर जो तफ़सीली अभ्यास में जॾहिं असां ईंदासीं त अमर जी माना आहे हुकुम। अमर जी व्याकरणी कार्ज खे सम्झण लाइ पहिरियों हेठि ॾिनल जुमला पढ़ो ऐं जिन जे लफ़्ज़नि हेठां लीक ॾिनल आहे उन्हनि ते गौर कजो। ठीकु आहे। ऐं अवां ॿुधाइजो त इहे छाखे जेको आहे सो ज़ाहिर कनि था, कहिड़ी ॻाल्हि खे वाज़िह कनि था। अमर उन मां कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको अमर खे अमर माना हुकुम खे वाज़िह करे थो। ठीकु आहे। कमेंट में अचणु घुरिजे तव्हांजे नालनि सुधा असां हिते उहो ॾींदासीं। मानी खाओ, माठ करे, रोज़ाना वर्जिश करे, हथ साफ़ रख, सवेल सुम्ह ऐं सवेल उथ, छोकरा हेॾां अच। ठीक आहे। खाओ, कर, कर, रख, उथ, अच। ये जेके लफ़्ज़ आहिनि ये छाखे ज़ाहिर कनि था? ये हुकुम खे। मानी खा इन में लाज़मी कंहिंखे चयो वियो हूंदो तूं मानी खा। माठ कर तूं चुप कर तूं माठ कर। तव्हां रोज़ाना वर्जिश तूं रोज़ानो वर्जिश कर। तूं पंहिंजा हथ साफ़ रख। माना इन में हिकिड़ी का न का लफ़्ज़नि मां वाज़िह आहे त इहे जेके शयूं आहिनि उहे कंहिं न कंहिं इस्म खे वाज़िह कनि थियूं, कंहिंखे हुकुम ॾियनि थियूं। कंहिंखे सवेर सुम्ह तो सवेर उथ। ठीकु आहे। इहे उन्हनि खे वाज़िह कनि थियूं। अब्दुल ख़ालिद जमाल खाओ, कर, रख, उथ, अच। ज़बरदस्त। तव्हां अब्दुल्ला जमाली बहितरीन। अमर हाज़िर जमा हू वाहिद में हुयो ऐं ही जमा बि आहे। वाहिद माना अकेलो, जमा माना वधीक। छोकरा जल्दी अचो, ही सबक पढ़ो, आहिस्ते डोड़ो, हितां हेॾां केॾांहुं बि न वञो, ही कम जल्दी करियो, दोस्तनि खे किताब ॾियो। इन्हनि जुमलनि में अचो, पढ़ो, डोड़ो, वञो, करियो ऐं ॾियो उहे फेल आहिनि जेके हिक खां वधीक हाज़िर माण्हुनि खे कमु करण लाइ हुकुम तौरु इस्तेमालु कया विया आहिनि। सभिनी मंझां सिर्फ़ हिकिड़े जुमले में उहे ज़ाहिर आहे छोकरा, बाक़ी कंहिंमें बि उहे ज़ाहिर कोन्हनि के वाज़िह कोन्हनि के। ही सबक पढ़ो उन मां ज़ाहिर थिए थो त हिक खां वधीक चयल आहे। आहिस्ते डोड़ो किथे बि कोन्हे को त तव्हां आहिस्ते डोड़ो, छोकरा आहिस्ते डोड़ो, छोकिरियूं आहिस्ते डोड़ो। पर हिते वाज़िह थिए थो जुमले मां त अमर हाज़िर हुकुम कयल आहे हिक खां वधीक माण्हुनि खे, हिक खां वधीक फ़र्दनि खे। ऐं हितां केॾांहुं बि न वञिजो, हुकुम कयल आहे हिक खां वधीक माण्हुनि खे। ही कम जल्दी करियो, हुकुम कयल आहे हिक खां वधीक माण्हुनि खे। दोस्तनि खे किताब ॾियो, हिक खां वधीक दोस्तनि खे किताब ॾियो। ठीकु आहे। इन मां असांखे वाज़िह थिए थो त जेको मथे छोकरा आहे ऐं हेठि जेको आहे इहे ज़ाहिर कनि था हिक खां वधीक माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियल आहे। अम्र जा क़िस्म। ख़त लिखज,
मूंखे यादि कज, सवेर उथज, रोज़ाना वर्जिश कज, रोज़ाना निमाज़ पढ़। ॿियो हुकुम अदा अब्दुल्ला जमाली साहब। उन्हनि जुमलनि मां वाज़िह थिए थो त ताकीद कयो वञे त ईंदड़ वक़्त में इहो ज़रूर कमु कर। अहिड़ी सूरत खे अमर इस्तक़बाल चइबो आहे। अमर इस्तक़बाल जी अलामत ज पछाड़ी आहे। पछाड़ीअ में आख़िर में जंहिं लफ़्ज़ में ज अचे त उहो ईंदड़ वक़्त में इस्तक़बाल में कमु थियण जी वाज़िह करे थो। ख़त लिखज माना लिखजांइ, मूंखे यादि कज मूंखे यादि कजां, सवेर उथज सवेर उथजो कर, रोज़ानो वर्जिश कज सो तूं रोज़ानो वर्जिश कंदो रहिजां, स्कूल ज़रूर वञिजो स्कूल ज़रूर वञिजो माना ईंदड़ वक़्त जे इहो उन खे हुकुम करे थो ऐं इहे इस्तक़बाल आहे माना ईंदड़ वक़्त जे लाइ ॻाल्हि करे थो। ऐं अलामत जेका हुनजी जीम आहे। ठीकु आहे। ॿिया आहिनि अमर न्याज़ी या आजिज़ी। इन में न्याज़मंदीअ सां आजिज़मंदीअ सां कंहिंखे जेको सो का ॻाल्हि चई वेंदी आहे ऐं साॻियो ई उनवान आहे जेको असां पोइ ते पढ़ी आया आहियूं उन सां मुमासिलत रखे थो। तंहिंजे करे असां इन जा वधीक मिसाल कान खणी आयासीं। इन करे चयोसीं अमर इस्तक़बाल ऐं अमर न्याज़ी में को बि फ़र्क़ु कोन्हे को। इन करे साॻिया ई जुमिला सम्झणु घुरिजनि। उहे साॻिया ई जेके जुमिला हुया उहे हिते ई हलनि था पिया। अमर तमन्ना, तमन्ना माना ख्वाहिश। ठीकु आहे। हाणे ख्वाहिश छा चए, सबक ज़रूर पढ़जांइ, घर वञी ख़त लिखजांइ, तूं बि ड्रोड़जांइ, इहो कमु कजांइ। हिननि क़िस्म में बि वरी अमर इस्तक़बाल जी अमर तमन्ना में को फ़र्क़ु कोन्हे, सिर्फ़ सीग़े में तब्दीली आहे। जो अमर तमन्ना में पढ़जांइ, अमर तमन्ना हाज़िर वाहिद जे लाइ इस्तेमाल थियो आहे, हिक जे लाइ थियो आहे। तोड़े जो इहे हिक खां तव्हां किताब पढ़जो हिते थियो आहे त वरी अलॻि थी वञे हा। सीगो यानी कि जेके लिखण जो नमूनो उचारण जो या जेको ज़रूरत आहे उनखे वाज़िह कयल आहे त अमर तमन्ना हाज़िर वाहिद जेको हाज़िर आहे जेको मौजूद आहे उनखे जेको आहे सो हीअ तलक़ीन करे थो। त उनजो इहे सॼा हिक ॿिए सां मुमासिलत रखंदा आहिनि, कंहिं में को वधीक फ़र्क़ु कोन ईंदो आहे। अमर नफ़ी या इनकारी जेको आहे, हीउ कमु न कर, हिन सां न मिलज, इहो खाधो न खा। ठीकु आहे। पंहिंजे लफ़्ज़नि मां पंहिंजे जुमलनि मां पाण ई आहे हुकुम थो करे सही खाधो न खा, हीउ कमु न कर ऐं हिन सां न मिल। ठीकु आहे। अमर मदामी या इस्तमरारी, मानी पियो खाव, किताब पियो पढ़, ड्रोड़ू पियो पाए, माना हलो कमु। जेकॾहिं कंहिं हाज़िर वाहिद फ़ाइल खे अहिड़ो हुकुम न वञे जंहिंमें हुनजो कमु दाइमा जारी रहे त अमर जे अहिड़े क़िस्म खे अमर मदामी या अमर इस्तमरारी चइबो आहे, माना जारी रहंदड़। ठीकु आहे। हाणे असां अची फेलनि जा क़िस्म, जेके उन खां पहिरियों हुआसीं असां अमर जा क़िस्म, हाणे फेलनि जा क़िस्म। त फेलनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि इन खे थोरो सम्झंदासीं ऐं असां पोइ अॻिते हलंदा हलंदासीं त असांखे छा थो थिए। फेल जा ॿ क़िस्म आहिनि। सिंधी ॿोली जी व्याकरणीय उसूलनि मूजिबि फेलनि जा ॿ क़िस्म आहिनि। उहे ई आहिनि फेल लाज़मी, फेल मुतअदी। ठीकु आहे। कहिड़ा ॿ क़िस्म आहिनि? ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो फेल लाज़मी ऐं ॿियो फेल मुतअदी। फेल लाज़मी जा वरी अलॻि क़िस्म आहिनि, फेल लाज़मी मारूफ, फेल लाज़मी मजहूल। मारूफ माना ॼातल सुञातल, मजहूल माना अणॼातल अणसुञातल। ठीकु आहे। फेलनि जे क़िस्मनि में फेल जा बुनियादी क़िस्म ॿ आहिनि, हिकिड़ो फेल लाज़मी ऐं ॿियो फेल मुतअदी। उन खां पोइ फेल लाज़मीअ जा वरी ॿ क़िस्म आहिनि, फेल लाज़मी मारूफ, फेल लाज़मी मजहूल। ऐं उन खां पोइ वरी फेल मुतअदी जा क़िस्म आहिनि, उन्हनि खे असां चवंदासीं फेल मुतअदी मारूफ, फेल मुतअदी मजहूल, फेल मुतअदी बिल वास्ता। वरी जॾहिं असां अञा अॻिते हलूं था, जेको मां हिते न रखियो आहे उहो जॾहिं असां ज़मान पढ़ंदासीं, ज़माननि में पढ़ियो वेंदो त उते ज़ाहिर थींदो त फेल मुतअदी बिल वास्ता जा वरी टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो फेल मुतअदी बिल वास्ता बगल में खुद, ॿियो फेल मुतअदी बिल वास्ता बिला वास्ता ऐं बिटो, ऐं ॿियो वरी उन खां अञा वधीक बिल वास्ता बिला वास्ता ऐं बिटो। इहे सभई उन जा क़िस्म आहिनि जेके अॼु असां हिते उन्हनि खे न रखियो आहे। छाकाणि त असांखे बुनियादी ग्रामर सम्झणो आहे ऐं बुनियादी ग्रामर जे लिहाज़ सां जेको
पढ़ायो वेंदो आ जो समझायो वेंदो आ या जो 9 क्लास ताईं जो इंदो भी आहे त एतिरो ई ग्रामर इंदो आ इन जे करे असां एतिरो ई रखियो आहे फेल लाज़मी मारूफ छाखे तो चइजे उन खे असां हिते समझूं था फेल जो ही उहो क़िस्म आहे जंहिंमें फेल सां फ़क़त फाइल हूंदो आहे हाणे इते गौर सां इन शयुनि खे समझण जी कोशिश कजो यानी फेल लाज़मी सां को बि मफ़ऊल कोन हूंदो आहे ठीक आहे आउं हलां थो इन तव्हां ॿुधाइजो मूंखे कमेंट में त इन में फेल कहिड़ो आहे इन में फाइल कहिड़ो आहे ठीक आहे छो त मफ़ऊल इन में आहे ई कान मफ़ऊल कोन हूंदो आहे फेल लाज़मी मारूफ में मफ़ऊल कोन हूंदो आहे इहो ज़हन में हुअणु घुरिजे फेल लाज़मी मारूफ में मफ़ऊल कोन हूंदो आहे आउं हलां थो असीं डोड़ूं था छोकिरी वञे थी इन्हनि टिनी जुमलनि में कहिड़ो फेल आहे ऐं कहिड़ो फाइल आहे अव्हां इहो असांखे ॿुधाईंदव त असांखे ख़बर पवंदी वेंदी त अव्हां ॻाल्हियुनि खे सम्झंदा वञो पिया ठीक आहे जमाल अचनि पिया मुज़म्मिल ख़ुसो आउं फाइल आहे ज़बरदस्त मुज़म्मिल ख़ुसो हलां फेल आहे ज़बरदस्त ऐं अञा तव्हां ॿिया बि असांखे कमेंट कयो त जीअं असांखे वधीक बहितर नमूने सां अॻिते हलंदा हलूं छोकरा अचनि था उहे फेल जिन सां जुमलनि में फाइल कम आया हुजनि पर मफ़ऊल कम न आया हुजनि अहिड़नि जुमलनि खे फेल लाज़मी चइबो आहे ठीक आहे मां आहिस्ता थो वञा अॼु पियो इनखे शयुनि खे घणो तेज़ी सां कोन थो पियो खणी वञा सबबु इन जो इहो आहे त असां हिते इन्हनि सभिनी शयुनि खे सम्झंदा हलूं त फेल छा आहे फाइल छा आहे मफ़ऊल छाखे थो चइजे इन जे करे असां अॼु मां सफ़ा आहिस्ता आहिस्ता पियो स्लाइड खे चेंज कयां त जीअं बहितर नमूने सां असां इन शयुनि खे सम्झी सघूं अव्हां बकल में ख़ुदि बि इन पूरे पूरे पैराग्राफनि खे पढ़ो ऐं उन्हनि खे सम्झो न रुगो इन्हनि जुमलनि ते निर्भर कयो अव्हां पंहिंजा जुमला मूंखे ठाहे इन में ॾेखारियो त इहे जुमला ही ठहनि था ही फेल लाज़मी मारूफ आहे ऐं ही अॻिते जेके जुमला ईंदा उन जे मुताबिक़ आहिनि अव्हां पंहिंजा जुमला मां छाकाणि सम्झाइण जे लाइ 2-4 जुमला खणी आयो आहियां अव्हां पंहिंजा जुमला बि ठाहे सघी त लिखी सघो था ठीकु आहे अल्ताफ अहमद शर हलण फेल आहे मुज़म्मिल ख़ुसो थो चाहे साईं थो छा आहे थो त हाणे उहो सीगे खे ज़ाहिर थो करे त थो था थी थो जेको आहे वाहिद खे ज़ाहिर करे थो था जेको आहे जमा खे ज़ाहिर करे थो ऐं थी जेको आहे उहा छोकिरीअ खे ज़ाहिर करे थो मां उन्हनि खे ज़ाहिर करे थो त केरु जेको फेल आहे उन जी सीगे खे वाज़िह करे थो त उहो फेल वाहिद आहे या जमा आहे या मुअन्निस आहे या मुज़क्कर आहे ॿिए नंबर ते आहे फेल लाज़मी मजहूल फेल लाज़मी मजहूल मजहूल जी माना मां अव्हांखे मथे ॾसे चुको आहियां जंहिंजे करे असां हाणे इन जी वज़ाहत ते ईंदासीं वज़ाहत में असां छा था कयूं उनखे ॾिसूं था पिया फेल लाज़मी मजहूल मां मुराद आहे उहो फेल जंहिंजो फाइल नामालूम हुजे जंहिंजो फाइल नामालूम हुजे यानी जंहिंजो फाइल ज़ाहिर न हुजे अहिड़े फेल खे फेल अकर तरक या फेल बेफाइल सॼो वेंदो आहे मां हिकु दफ़ो ॿीहर डेफिनेशन खे पढ़ां थो मां ॿीहर न पढ़ंदो आहियां पर अॼु ज़रूरत महसूस थिए थी त इन्हनि शयुनि खे सम्झाइण जे लाइ या इन्हनि खे वाज़िह करण जे लाइ हिकु डेफिनेशन खे ॿ दफ़ा पढ़णु ज़रूरी आहे फेल लाज़मी मजहूल मां मुराद आहे
उहो फेल जंहिंजो फाइल नामालूम हुजे, जंहिंजो फाइल नामालूम हुजे। ठीक है, असां जॾहिं इते अचूं था त इन शइ खे वाज़िह रखणु घुर्जे त असांखे इहे जेके फेल आहिनि उहे नामालूम आहे, फाइल जेको आहे उहो नामालूम आहे, यानी जंहिंजो फाइल ज़ाहिर न हुजे। ठीक है, अहिड़े फेल खे फेल अकरतरक या फेल बेफाइल सॾिबो आहे। अचो अॻिते हलूं था। पींघे में लुॾिजे थो। ठीक आहे, इते अचे थो पियो पींघे में लुॾिजे थो, उन खां पोइ अचे थो पींघे में लुॾिबो आहे। आउं पींघे में लुॾां थो। हाणे मूंखे ॿुधायो त इन्हे में कहिड़ो जेका आहिनि उहे फेल अकरतरक या फाइल बेफाइल आहिनि। फेल बेफाइल आहिनि जिन में को फेल जेको आहे ज़ाहिर कोन्हे, फाइल जेको आहे ज़ाहिर कोन्हे को। टे जुमिला आहिनि, टिनि जुमलनि मंझां मूंखे ॿुधायो कहिड़नि ॿिनि जुमलनि में फाइल जेको आहे ज़ाहिर कोन्हे को ऐं कहिड़े जुमले में फाइल ज़ाहिर आहे। को पढ़े थो? सही आहे। तार मोहम्मद गुज़ार थो मददी फेल आहे। मददी फेल आहे पर वो उन जे जेके सिगे में ज़ाहिर कन था अमर वाहिद के या मुज़क्कर के या मुअन्नस के, इन्हनि खे बि ज़ाहिर कंदा। मदद जीअं असां जुमलो पूरो कंदासीं लाज़मी तौर ते इन्हनि शयुनि जी जो सहारो असांखे खपंदो आहे। तार मोहम्मद बोज़ार साहब छा आहे पहिरें ॿिनि जुमलनि में फाइल कोन्हे को। ठीक आहे। मोहम्मद असलम ॿ में फाइल, टे में फाइल आहे। ठीक आहे, ठीक आहे, इहे सम्झी असांखे ज़ाहिर पियो आहे हिन में त जेको टियों जुमिलो आहे उन में फाइल आम जेको फाइल आहे कमु कंदड़ आहे उहो ज़ाहिर आहे। हिननि जुमलनि मां आख़िरी जुमले में फाइल पंहिंजे बाबति पींघे में लुॾण जी बाबति वज़ाहत करे थो। ठीक आहे, ॿियनि जुमलनि में फाइल ज़ाहिर कोन्हे को। तव्हां सभिनी जी महिरबानी जंहिं कमेंट कया ऐं बहितरीन नमूने सां पार्टिसिपेट कयो। सिंधी ॿोलीअ खां सवाइ ॿी कंहिं बि ॿोलीअ में फेल बेफाइल कोन्हे को। सभिनी ग्रामर जा अंग्रेजी जे ग्रामर आहिनि जेके उन में अहिड़ा शयूं घटि ईंदियूं आहिनि या न हूंदियूं। तंहिं करे हिन क़िस्म जे जुमलनि जो ॿिए कंहिं बि ॿोलीअ में तर्जुमो थी न सघे। इहा राय जेका आहे इहा डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी राय आहे जेका इहो वाज़े करे थो त अहिड़ा फेल बेफाइल अकर तरक कंहिं बि ॿोली में कान्हनि के। इन जे करे इन्हनि जो जेको तर्जुमो हूंदो आहे उहो ॾुखियो थी पवंदो आहे, पर असां उन जी इस्तिलाही माना या आम तर्जुमो करे वेंदा आहियूं। उहो फेल जो जुमले में कंहिं फाइल जो मोहताज न हुजे तंहिंखे अकर तरक या फेल बेफाइल चइबो आहे। ही हमेशा मझौली सूरत में हूंदो आहे। मसलन मौसम आहर लिबास ढकण घुर्जे। हाणे जेको लाज़मी जेको लिबास ढकींदो उहो को फर्द हूंदो। केतिरो बि भॼबो त बि मौत खां बची न सघबो। मेहनत कबी त फल मिलंदो। लाज़मी जेको मेहनत करण वारो को न को हूंदो ऐं फल मिलण वारो को न को हूंदो। इहे मिसाल आहिनि साॻे मथे जा, उन जी वज़ाहत पई फेल अकर तरक जा, जंहिंमें असां पते पढ़ी आयासीं त फेल अकर तरक में जेको फाइल हूंदो आहे, लिबास केरु ढकींदो को फाइल ढकींदो, भॼंदो केरु को फाइल भॼंदो, ऐं मेहनत केरु कंदो को फाइल कंदो। ठीक आहे, कंदो। अहिड़े क़िस्म सां असां हलूं था। हाणे अचूं था असां फेल मुतअदी मारूफ ते। मुतअदी जी माना आहे विचड़ंदड़ या उनखे गॾु खणी हलण वारो। उहे फेल जिन सां जुमलनि में मफ़ऊल बि शामिल हुजनि अहिड़नि फेलनि खे फेल मुतअदी चइबो आहे। मां ख़त लिखां थो, असां सबक पढ़ूं था, छोकरा रांदि खेॾनि था। ठीक आहे, इन्हनि मंझां टे अलॻि अलॻि रंग आहिनि।
मां ख़त लिखां थो, मुतहदी मारूफ, मुतहदी छाके विया, छाके तो पे विचड़े, छासां तो विचड़े, छासां जेको आहे सो हुन पंहिंजे विचड़ ॾेखारी आहे, इहो अव्हां मूंखे पंहिंजे कमेंट में ॿुधाईंदो त ही जेको आहे हिन शयुनि सां विचड़ी करे ॿुधाए पियो, इन जी वज़ाहत करे पियो। मां ख़त लिखां थो, असां सबक़ पढ़ूं था, छोकिरा रांदि खेॾनि था। लिखां, पढ़ूं, खेॾनि जेके आहिनि उहे फेल आहिनि। मां, असीं, छोकिरा फाइल आहिनि। ख़त, सबक़, रांदि मफ़ऊल आहिनि। ठीकु आहे, उहे फेल जिन सां जुमलनि में मफ़ऊल बि शामिल हुजे, अहिड़नि फेलनि खे फेल मुतहदी चइबो आहे। मुतहदी माना विचड़ंदड़। फेल कंहिंसां विचड़ियो आहे? कम कर लिखण सां, ऐं फाइल केरु आहे? लिखण वारो जेको आहे उहो लिखण जो कम में मसरूफ़ आहे। ईअं असां अॻिते रहूं था। फेल मुतहदी मजहूल उहो फेल आहे, उहो मुतहदी मारूफ हुयो जेको ॼातल सुञातल हुयो, जेको तव्हां साम्हूं आहे। मां, असां, छोकिरा जेके बि आहिनि, इहे फाइल जेके आहिनि इहे ॼातल सुञातल आहिनि ऐं मारूफ आहिनि। ख़बर पवे थी त मां लिखां थो, असां लिखूं था, छोकिरा लिखनि था। ठीकु आहे, ऐं जॾहिं हिते पुॼूं था त फेल मुतहदी मजहूल जेको अणॼातल आहे, अणॼातल आहे, जेको ज़ाहिर कोन हुजे, जंहिंमें मफ़ऊल फिरी जुमिले जो फाइल थिए थो ऐं हमेशह उन्हीअ ॾांहुं कमु कंदड़ खां वधीक ध्यानु छिकाए, ईअं ॼाणाए थो त हिन ते को कमु थिए थो। ठीकु आहे, इन करे सो त उहो फेल मुतहदी जंहिंजो फाइल ॼाणायल न हुजे, जंहिंजो फाइल माना कमु कंदड़, उहो फेल मुतहदी जंहिंजो फाइल माना कमु कंदड़ ॼाणायल न हुजे ऐं उनजो मफ़ऊल माना जंहिं ते कमु थिए थो फाइल जो क़ाइम मक़ाम हुजे, तंहिंखे फेल मुतहदी मजहूल चइबो आहे। मजहूल जी माना ई आहे अणॼातल। काइनात खे हिकु मुक़रर अरसे लाइ ख़लकियो वियो आहे। जुमलनि खे गौर सां ॿुधिजो, जुमलनि खे गौर सां पढ़ो ऐं मूंखे तव्हां ॿुधाईंदो त इन में कहिड़ा जेके लफ़्ज़ आहिनि जेके फेल मुतहदी मजहूल माना जेके कम मजहूल आहिनि, उन्हनि जे फाइल ज़ाहिर कर कमु कंदड़ खां वधीक ध्यानु छिकाए, जुमिले जो फाइल थिए थो, जंहिंजो उहो फेल आहे, जंहिंमें मफ़ऊल जंहिं ते कमु थिए थो उहो ई फिरी जुमिले जो फाइल थिए थो। ठीकु आहे, उहो तव्हां ॿुधाईंदो मूंखे। मग़रूर इंसान खे दोज़ख जी बाहि में विधो वेंदो, ज़मीन हर सां खेड़बी आहे। ये टे जुमला आहिनि। इन्हनि टिनि जुमलनि मां कहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि उहे मफ़ऊल यानी कि फिरी जुमिले जो फाइल थिया आहिनि। ठीकु आहे, असां उन्हनि खे तव्हां वाज़े कयो ऐं ॿुधायो मूंखे त इन्हनि टिनि जुमलनि मां इहे जेके आहिनि मफ़ऊल आहिनि, फ़इल आहिनि जेके मफ़ऊल थी जुमिले में कमु थिया आहिनि। अव्हां जे जवाबनि जो इंतज़ारु आहे, उन खां पोइ असां स्लाइड खे तब्दील कंदासीं तव्हां जवाब अचनि त। फेल मुतहदी मजहूल उहो फेल आहे जंहिंमें मफ़ऊल फिरी जुमिले जो फाइल थिए थो। मफ़ऊल जंहिं ते कमु थिए थो उहो फिरी जुमिले जो फाइल थींदो आहे। फाइल माना कमु कंदड़। ठीकु आहे, ऐं हमेशह उन ॾांहुं कमु कंदड़ खां वधीक जेको कमु करे थो उन खां वधीक ध्यानु छिकाईंदड़ हूंदो आहे। हिन ते को कमु थियो आहे। ठीकु आहे, उहो फेल मुतहदी जंहिंजो फाइल ॼाणायल न हुजे
जेको कम कंदड़ आहे उहो ॼाणायल न हुजे ऐं उन जो मफ़ऊल जेको कम कंदड़ आहे जंहिं कम थिए थो फाइल जो काइम मक़ाम हुजे माना जेको कम करंदो आहे उन जे काइम मक़ाम उन खे वाज़िह करे तंहिंखे फेल मुतअदी मजहूल चइबो आहे मजहूल जी माना आहे अणॼातल ऐं हेठि जुमला तव्हां वटि साम्हूं लिखिया पिया आहिनि इन्हनि जुमलनि वञा वाखे ॿुधायो त कहिड़नि जुमलनि में मफ़ऊल फिरी जुमले जो फाइल थियो आहे हलो ठीकु आहे ॾुखियो आहे असां हलूं था अॻिते ऐं ज़ाहिर आहे हुनखे इन्हनि जुमलनि में ख़ल्क़ियो वियो आहे विधो वेंदो ऐं खेड़बी आहे मुतअदी मजहूल फ़ेलन जा सीगा आहिनि जिन में असुल फाइल काइनात जो ख़ालिक बाहि में विझण वारो ऐं ज़मीन खेड़ण वारो ॼाणायल कोन्हनि को काइनात जो ख़ालिक केरु आहे ख़ालिक काइनात आहे अल्लाह ताला आहे उहो इन में ज़ाहिर कोन्हे को ठीकु आहे बाहि में विझण वारो अल्लाह साईं आई आहे जेको बदियुनि जे जेको बुराइयुनि जे जेको गुनाहनि जे बरअक्स बाहि में विझण वारो हूंदो ऐं ज़मीन खेड़ण वारो केरु हारी जेको आहे उहो फाइल हूंदो आहे जेको कमु कंदो आहे कमु हूंदो आहे ज़मीन ते पर उहो खेड़ बि माना केरु खेड़ींदो को फ़र्द हूंदो जेको खेड़ींदो उहो ज़ाहिर ते कोन्हे को ऐं उन्हनि जायुनि ते मफ़ऊल जे लफ़्ज़नि काइनात इंसान ऐं ज़मीन खे नुमाया कयो वियो आहे फ़ेल मुतअदी बिल वास्ता हाणे जेके आहिनि उहे मुतअदी बिल वास्ता आहिनि जंहिं मंझां मां कमु कोन थो कयां कंहिं ॿिए खे चवां थो उहो कमु कंदो ऐं उहो ॿुधाईंदो ठीकु आहे फ़ेल मुतअदी बिल वास्ता वारा फ़ेल उहे आहिनि जिन में को बि फाइल पाण कमु नथो करे पर उहो कमु जो खेसि करणो आहे सो कंहिं ॿिए फाइल खां थो कराए जेको ॿियो कमु कंदड़ आहे उन्हीअ खां कराए थो उन्हीअ खे चवंदा आहिनि फ़ेल मुतअदी बिल वास्ता ठीकु आहे फ़ेल मुतअदी बिल वास्ता वारा फ़ेल उहे आहिनि जिन में को बि फाइल पाण कमु नथो करे पर हू उहो कमु जो खेसि करणो हो सो कंहिं ॿिए फाइल खां थो कराए तंहिं करे असां मिसाल जे तौर ते चऊं था त छोकरो ख़त लिखाए थो लिखे नथो छोकर ख़त लिखाए थो माना कंहिं ॿिए खां कमु कराए थो छोकिरी कपड़ा सिबाए थी इन्हनि जुमला ॿ जुमला आहिनि ॿिनि जुमलनि मां वाज़िह थिए थो त छोकिरी जेका आहे उहा कपड़ा दर्ज़ीअ खां सिबाए थी कंहिं ॿिए खां सिबाए थी पई पर सिबाए थी पाण कान थी सिबे ठीकु आहे फ़ैल मुतअदी बिल वास्ता मुतअदी माना विचड़ी बिल वास्ता माना कंहिं ॿिए जे वास्ते उन्हनि फ़ेलनि खे चइबो आहे जिन में फाइल पाण कमु न कंदो आहे फाइल माना कमु कंदड़ पाण कमु कंदड़ पाण कमु न कंदो आहे पर जेको खेसि करणो हूंदो आहे उहो कमु कंहिं ॿिए फाइल खां कराईंदो आहे ठीकु आहे इहा वज़ाहत आहे जेका तव्हांजे साम्हूं पेश कई आहे इनखे सम्झण जे लाइ अॻियां जॾहिं असां हलंदासीं ज़मान पढ़णु हलंदासीं जॾहिं ज़मान पढ़ंदासीं वञी त उते असांखे अञा वधीक इन्हनि शयुनि जी सम्झ ईंदी अञा ख़बर पवंदी ऐं इन्हनि खे बहितर नमूने सम्झी सघंदासीं त मजहूल बिल वास्ता छा आहे मजहूल बिल वास्ता बिट्टो बिल वास्ता छा आहे मुतादी मारूफ़ छा आहे मारूफ़ छा आहे हिकु हिकु शइ असां उते वधीक सम्झण जी कोशिश कंदासीं इंशाअल्लाह फेरो ॾिसो फ़ेल लाज़मी मारूफ़ जो ऐं फ़ेल मुतअदी मारूफ़ जो ठीकु आहे फिर फेर रिढ़ रेढ़ हर हिर हेर पत्थर पथार उभर उभार गुज़र गुज़ार इहे फेरा आहिनि जेके लाज़मी मारूफ़ मां जेको आहे सो मुतअदीअ में विच में विछड़ी वञनि था ठीकु आहे अब लाज़मी आहे तूं फिर इनखे फेर रिढ़ रेढ़ हिर हेर वग़ैरह वग़ैरह हाणे अवांजे आॾो आहे हिसो ॿियों हिसे ॿिए में हूअं त मूंखे तमामु घणो मवाद खणी अचिणो हुयो पर अॼु मां घणो न खणी आयो आहियां थोरो ई अवांजे आॾो खणी पेश थियो आहियां त जीअं असां इन्हनि शयुनि खे बहितर सां सम्झी सघूं सुभाणे इंशाअल्लाह वधीक जेको आहे सो टे जेके हर्फ़
जर हर्फ जुमलो ऐं हर्फ निदा आहे उन जी मुख़्तसिर वज़ाहत ॾेई करे असां पंहिंजे किताब ते ईंदासीं ऐं किताब ते जेके बि शयूं आहिनि उहे मुकमल कंदासीं छाकाणि त हाणे असां ग्रामर जा बुनियादी 8 लफ़्ज़ जहिड़ो त सुभाणे असांजा पूरा थींदा ठीकु आहे ऐं उन खां पोइ असां पंहिंजे किताबनि ते ईंदासीं उन खां पोइ ज़मान ते ईंदासीं त जीअं वधीक बहितर नमूने सां असां जेको छोकर वरी असां वटि अञा वरी लिटरेरी टर्म्स अञा रहियल आहिनि उन्हनि टर्म खे बि असांखे सिखणो आहे ठीकु आहे ऐं इन ई प्लेटफॉर्म ते मां जेको आहे सो जेके तयारी कंदड़ आहिनि स्पेशली जेको आहे सो हीअं लेक्चरशिप जी कनि पिया तयारी उन्हनि खे मां इनवाइट कंदुमि उन्हनि खे बि ॿुधायो अचो ही प्लेटफॉर्म ते असां हाणे घटि में घटि 15 खां 20 मिंट उन जे बाबति ॻाल्हाईंदा छाकाणि त बुनियादी शयूं जेके हुयूं ग्रामर जूं उहे असां मुकमल करे चुकासीं ऐं हाणे असां उन जे बाबति बि सवाल रखंदा छाकाणि त जेके बुनियादी दर्सी किताबनि में शाइर आहिनि लेखक आहिनि उन्हनि जो हिस्सो तमामु घणो हूंदो आहे ऐं उन्हनि जा सवाल घणा पुछिया वेंदा आहिनि असां उन्हनि खे बि ईंदड़ लेक्चर में सुभाणे खां पोइ जेके वेंदा हूंदा उन में 10 मिंट 15 मिंट असां उन हिसे खे बि ॾींदासीं त जीअं असांजा JESTPST सां गॾु लेक्चरशिप वारनि जो कम बि गॾोगॾु हलंदो रहे सिंधी असांजी ॿोली आहे ऐं असां चाहियूं था त इन लिटरेचर ते मुकमल दस्तरस कयूं उन जा जेके टर्म आहिनि जेके उन्हनि खे असां सम्झंदासीं काफ़िया वधीक काफ़िया रदीफ़ तमामु अॻे ई वज़े जेको आहे पर हाणे पूरो कंदासीं ख़ाको छा आहे आतम कहाणी छा आहे सवाने उमिरि छा आहे इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइबो ऐं इन जी जेको आहे सो मिसालनि सूदो इन्हनि खे हल करण जी कोशिशि कबी ठीकु आहे हिसो ॿियो जेको आहे उहो आहे सभ खां पहिरियों इमाम अबू हनीफ़ा के अवां सभु सुञाणियो पर जॾहिं त असांजे क्लास 7 जे किताब में शामिल आहे जंहिंजे करे असां इन्हीअ खे मुख़्तसिरन पढ़ंदासीं ऐं मुख़्तसिरन सां इन जो मुतालिबो कंदासीं जेका अहम मालूमात आहे उन मालूमात ते असां नज़र ठाहींदासीं इमाम अबू हनीफ़ा अजमी नस्ल मां हो मुजतहिद उन आलिम खे चइबो आहे जेको क़ुरान शरीफ़ ऐं हदीस मां सोले नमूने समझाए सके इन्हनि जी अहमियत इन करे आहे इमाम अबू हनीफ़ा फ़िरक़ो जेको आहे उन खे तमामु वधीक अहमियत आहे जो सभ खां वधीक जेको आहे सो अहमियत इन करे आहे त हिन जी जेका सम्झाणी ॾिनल आहे इन जी जेका वज़ाहत ॾिनल आहे उहा घणनि फ़िरक़नि में ऐं घणनि माण्हुनि वटि मञियल वञी वेंदी आहे तोड़े जो उन जा केतिरा ई मुखालिफ़ बि आहिनि केतिरा ई इन जी मुखालिफ़त बि कंदड़ आहिनि पर उन जे बावजूद बि जेको आहे सो हिन जे जेके अवाइली ॻाल्हियूं आहिनि मिसाल जे तौर ते क़ुरान शरीफ़ जो फ़ारसी में तर्जुमे जी जेको आहे सो इजाज़त सभ खां पहिरियों इन ॾिनी त हा इजाज़त क़ुरान शरीफ़ खे ॿियनि खे सम्झाइण जे लाइ छाकाणि त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अरबी हुया जॾहिं क़ुरान लथो त उहो अरबी सम्झंदड़ हुआ ओड़े पाड़े वारा जेके हुआ उहे अरबी सम्झंदा हुआ ऐं इनखे सम्झाईंदा हुआ पर हाणे जॾहिं इस्लाम फहिलियो पखिड़ियो त ॿियनि ॿोलियुनि वारा माण्हू हुया जंहिंजे करे इहो आयो त ही अजमी नस्ल मां उन वक़्त जे हिसाब सां पुराणे जॾहिं जी 80 हिजरी में जॾहिं पैदा थियो उन जे लिहाज़ खां संदसि जेके वॾा हुया उहे सिंध जा नक्शे में ईंदड़ हुआ ऐं सिंध जे इलाइक़े जा रहंदड़ हुआ ऐं इन जे करे हिन खे इमाम अबू हनीफ़ा खे सिंधी चयो वेंदो आहे इमाम अबू हनीफ़ा जो असुल नालो नुअमान बिन साबित हो इराक जे शहर कूफे में 80 हिजरी में ॼाओ अबू हनीफ़ा संदसि कुनियत या सुञाणप हुई इमाम अबू हनीफ़ा जे वालिद हज़रत इमाम अली करमुल्लाह वजह जे हथ ते इस्लाम क़बूल कयो संदसि जेको वालिद हो यानी कि साबित उन हज़रत इमाम अली करमुल्लाह वजह जे हथ ते वञी बैयत कई ऐं इस्लाम क़बूल कयो ऐं इन खां पोइ जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जो तर्ज़ तरीक़ो इस्लामी अपनायो ही पहिरियों आलिम हो जंहिं क़ुरान शरीफ़ के फारसी में तर्जुमे करण जी इजाज़त ॾिनी इस्लामी कानूननि क़ाइदनि जे लिहाज़ खां संदसि सम्झाणीअ में अवलियत हासिल आहे तंहिंजे करे इन खे इमाम चयो वेंदो आहे ऐं जेके हनफी आहिनि इन खे तमामु घणो मञी वेंदो आहे संदसि शागिर्दनि में काज़ी अबू यूसुफ ऐं इमाम मोहम्मद शेबानी थी गुज़रिया आहिनि संदसि वफ़ात जो साल 150 हिजरी आहे ऐं दफ़न बगदाद में इराक जे जेको हुक्मरान हुयो जेको ख़लीफ़ो हो उन ख़लीफ़े बि हिन खे जेको आहे सो मंसूर अब्बासी उन हिन खे जेको चयो तूं असांजे इराक जो
गवर्नर थी, पर किन सबबनि जे करे इमाम अबू हनीफा उहो गवर्नर क़बूल न कई हुई ऐं हिनखे कैद कयो वियो। हिन जी जेका वफ़ात जेका थी हुई उहा कैद जे दौरान ई थी हुई। रईस गुलाम मोहम्मद खान भुरगड़ी सिंध जा केतिराई फर्द केतिराई शख्स जेके सियासी समाजी कमनि कारनि में अॻिते रही चुका आहिनि, पर जॾहिं असां अदबी लिहाज़ खां अचूं था, जॾहिं दर्सी किताबनि में अचूं था, त इन्हनि शख़्सियतुनि खे इन करे अहमियत ॾिनी वेंदी आहे जो उन्हनि पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजी सिंध जे लाइ तमामु घणी क़ुर्बानी ॾिनियूं ऐं इन जे करे ई उन्हनि खे वधीक जेको आहे सो मान ॾिनो वेंदो आहे ऐं उनखे शामिल कयो वियो आहे किताबनि में, त जीअं असां पंहिंजे सरमाए खां, असां पंहिंजे तारीख़ खां, असां पंहिंजे जेको आहे सो गुज़िरियल ज़माने खां वाक़िफ़ हुजूं, त उन्हनि सिंध वारनि जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ या सिंधी अवाम जे लाइ कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं कहिड़े तरीक़े सां उहो माण्हुनि खे जेको आहे सो हमदर्दी ऐं हॾ ॾोखी थींदा रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो अॼु ताईं असां अहिड़नि शख़्सनि खे यादि कंदा रहूं था ऐं उन्हनि जी जेको आहे सो कयल ख़िदमतूं आहिनि, उन्हनि सभिनी ख़िदमतुनि खे जेको आहे सो साराहींदा रहंदा आहियूं। ठीकु आहे, अचो त असां संदसि मुख़्तसिर जाइज़ो पेश कयूं। ही नामवर इंसान कोट गुलाम मोहम्मद जे ड्रेंगाण नाले ॻोठ में ईस्वी 1881 में ॼाओ। संदसि वालिद जो नालो रईस वली मोहम्मद खान हो। मीरपुर ख़ास ज़िले में आहे। इब्तिदाई तालीम ॻोठ मां हासिल करे अलीगढ़ यूनिवर्सिटी में वियो ऐं ॿी जेका इब्तिदाई तालीम जेका हुई उहा हिन पंहिंजे ॻोठ मां हासिल कई। ॿी वरी अलीगढ़ यूनिवर्सिटी में पढ़ण लाइ वियो। अलीगढ़ यूनिवर्सिटी मां पढ़ी करे ही वधीक तालीम हासिल करण जे लाइ इंग्लैंड वियो। इंग्लैंड में वञी करे हुन बैरिस्ट्री यानी कि वकालत जो इम्तिहान पास करे वरी वापसि वतन वरी आयो। कुझु केतिरा ई साल हिन जेको आहे सो वकालत कई। वकालत करे उन खां पोइ वरी पंहिंजी जेको आहे सो जेको ज़ाती या ख़ानदानी जेको पेशो हुयो उन पेशे सां लाॻापिजी वियो ऐं उन में ई वधीक कमु करणु लॻो। कुझु वक़्तु ठीकु आहे। ज़मींदारी में जदीद मशीनरी जो इस्तेमालु ऐं ॿियनि ज़मींदारनि खे ज़राअत ऐं नवनि तरीक़नि खां आगाह कयो। हीउ उहो ई फ़र्दु हुयो जॾहिं असांजे ज़मींदारी हुई, ज़मींदारी निज़ाम हुयो, उन ज़मींदारी में हीअ जदीद मशीनरी खे वठी आयो, खणी आयो, उनजो इस्तेमालु कयई ऐं ॿिया जेके ओड़े पाड़े वारा ज़मींदार हुआ उन्हनि सभिनी ज़मींदारनि खे बि हिन जेको आहे सो आगाह कयो त कहिड़े रीत या कहिड़े नमूने तव्हां जेको आहे सो पंहिंजी आबादी खे वधीक करे सघो था, ज़राअत खे बहितर खां बहितर करे सघो था ऐं कहिड़े नमूने सां तव्हां पंहिंजे उपत में जेको आहे सो वधाउ करे सघो था। इही तरीक़ा नवां अपनाइण वारो पहिरियों शख़्स हुयो जेको रईस गुलाम मोहम्मद खान भुरगड़ी जंहिं अवाम खे जेको आहे सो सुजाग कयो ऐं पंहिंजनि कमनि कारनि में वधीक जेको आहे सो माहिर करण जी सलाहूं ॾींदो रहियो हुयो। हीउ सिंध जो पहिरियों आबादगार हो जंहिं कपे जो कारखानो पिणु क़ाइमु कयो। असां वटि चवंदा त फलाणे कयो, हुन कयो, हू कयो, पर असांजा पंहिंजा सिंधी जेके नौजवान सां पंहिंजा सिंधी जेको सरमायो हुयो उहो सरमायो बि घटि कोन हुयो। उन्हनि बि जेको आहे सो अवाम खे या पंहिंजी सिंध खे पोइते कोन छॾियो। उन्हनि बि हमेशह कंहिं न कंहिं रीत जेको आहे सो पंहिंजो पाण खे वधाईंदा रहिया आहिनि, अॻिते कंदा रहिया आहिनि ऐं अवाम जी ख़िदमत कंदा रहिया आहिनि। रईस गुलाम मोहम्मद खान भुरगड़ी बि अहिड़नि शख़्सनि मंझां ई हुयो जंहिं एतिरो इहो कमु कयो आहे। रईस गुलाम मोहम्मद खान भुरगड़ी साहब केतिरनि ई सालनि ताईं मुंबई काउंसिल जो मेंबर रहियो। जेके वॾा वॾा माण्हू हूंदा हुआ, बैरिस्टर हूंदा हुआ, पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा हुआ, त वरी उन्हनि खे अंग्रेज सरकार मुंबई प्रेसिडेंसी में या रेजिडेंसी में उन्हनि खे काउंसिल या काउंसिल जो मेंबर करे चूंडींदी हुई त जीअं उहे पंहिंजे इलाइक़े जा बहितर कम करे सघनि। ऐं हीअ ई शख़्स हुयो जंहिं मुंबई काउंसिल में सेस बिल रखियो हुयो। सेस बिल जो मक़सदु हूंदो हुयो त जेको असां ढल भरियूं था उन ढल मंझां कुझु पैसा यानी के जेकॾहिं रुपयो आहे त रुपये मां 25 पैसा वापसि मिलनि, जीअं ग़रीबनि जी तालीम ते ख़र्च थी सघनि ऐं ग़रीब उहे पंहिंजी तालीम में हाल करे सघनि। पर उन बिल खे किन शरपसंद शख़्सियतुनि हल थियणु कोन ॾिनो, पास थियणु कोन ॾिनो, जंहिंजे करे उहे जेके मंसूबो हो हिन जो उहो नाकाम त खणजंदा पर पास कोन थियो। पर अॻिते हली उन पंहिंजे ई वरी साॻी उन लगन खे एहतमाम खे जारी रखियो ऐं उन हैदराबाद नेशनल कॉलेज जोड़ाइण जूं ख़िदमतूं संजाम ॾिनियूं जेको मौजूदु हुयो।
ठीक है ऐं उन जो पहिरियों एज़ाज़ी सदर बि पाण ई हुयो हैदराबाद जे नेशनल कॉलेज खुलण में 10 कोशिशूं रहियूं ऐं उन जो एज़ाज़ी सदर बि पाण ई हो पहिरियों रईस गुलाम मोहम्मद खान बुरगड़ी केतरनि गरीब शागिर्दनि जो कुझ कुओ में मारी मदद कंदो मां त पहिरियों वज़ाहत करे रहियो आहियां पर ही हिननि पॉइंट्स न त ही उहो शख़्स हुयो जेको केतरनि ई गरीब माण्हुनि जी माली सहायता कंदो रहंदो पूरी उम्र समाजी आम भलाई ऐं गरीबनि जी सहायता में गुज़री कॾहिं बि जेको आहे सो गरीबनि जे कमकार खां पोइते न वियो हमेशह उन्हनि खे जेको आहे सो सलाह सां उन्हनि खे जेको आहे सो सहायता कंदो रहियो उन जे आम भलाई में कंदो रहियो कॾहिं कंहिंखे जेको आहे सो पोइते ई न कयईं छाकाणि त हुनखे अंदर में इहो ई हूंदो हो त ही मुंहिंजा मारोड़ा आहिनि ऐं ही असांजा जेका सिंधी आहिनि इहे हमेशह अॻिते वधणु घुरिजनि अल अमीन नाले हैदराबाद में अख़बार जारी कयईं सिंध सरकार संदसि ख़िदमतुनि जी मञता तौर जेम्साबाद शहर जो नालो संदसि नाले पुठियां कोट गुलाम मोहम्मद रखियो आहे जेको हींअर कोट गुलाम मोहम्मद आहे उन जो पुराणो नालो जेम्स आबाद हुयो जेको जेम्स सर जेम्स जे नाले सां हो पर सिंध सरकार रईस गुलाम मोहम्मद खान बुरगड़ीअ खे मञता ॾियण जे लाइ अहमियत ॾियण जे लाइ उन सां पंहिंजे सिंध जे सूरमनि खे सुरहाई ऐं वधाई ॾियण जे लाइ ऐं उन्हनि खे यादि करण जे लाइ उहो जेको इलाइक़ो आहे उन जे नाले सां मंसूब करे छॾियो आहे संदसि वफ़ात जो साल ईस्वी 1924 आहे ही आख़िरी किरदारु जेको तव्हां साम्हूं आहे उहो अॼु मां रखां पियो थो उहो आहे शहीद होश मोहम्मद शीदी शहीद होश मोहम्मद शीदी खे अवां सभु सुञाणियो अवां ॼाणियो था शहीद होश मोहम्मद शीदी जा सिंध लाइ कहिड़ा जेको कारनामा आहिनि सिंधी क़ौम जे लाइ या सिंध वतन जे लाइ हुन पंहिंजूं कहिड़ियूं सरगोशियूं ऐं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि के बि उन खां जेको आहे सो बचो बि उन खां वाक़िफ़ आहे त शहीद होश मोहम्मद शीदी जो नारो आहे मरवेसूं पर सिंध न ॾिसूं माना त इहा ई आहे त जोधा जवान उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजे मुल्क तां पंहिंजे क़ौम तां पंहिंजे दोस्त तां क़ुर्बान थी वेंदा आहिनि पर हार न मञींदा आहिनि इन ॻाल्हि खे वाज़े कयो आहे त होश मोहम्मद शीदी जी वज़ाहत त नथा करे सघूं असां त हुन केतिरो बहादुर हो केतिरो जोधो हो केतिरो जवान हुयो पर असां एतिरो सिर्फ़ु चई सघंदासीं त संदसि जेको किताब में हिकिड़ो मज़मून आहे उन मज़मून जे बुनियाद ते असां अॻिते हलूं था ॾिसूं था त हुनजी कहिड़ी किरदार खे असां त पंहिंजी जॻह ते पर उनजी पंहिंजी शख़्सियत कीअं हुई ऐं उनखे अंग्रेज़ शख़्सनि कीअं ॾिठो ऐं उनखे कीअं बयानु कयो आहे उन ते असां हल्की नज़र विझंदासीं त जीअं असांखे ख़बर पइजी सघे ठीकु आहे शहीद होश मोहम्मद शीदी सिंध जे टालपुर हुकुमरान मीर फतेह अली खान जो मुलाज़िम हो जेको सिंध जो हुकुमरान मीर फतेह अली खान हुयो उन जो ही जेको आहे सो हुकुमरान हो उन हुकुमरानी में हिन पंहिंजी जेको आहे सो सुपे सालार पण उन जो हुयो सुपे सालार मुलाज़िम सां गॾु सुपे सालार बि उन जो ई हुयो जेके हिन वज़ाहत सां पेश कयो आहे ठीकु आहे संदसि जनम ईस्वी 1801 धारे थियो अंग्रेज़नि 11 जनवरी 1843 ते हमलो करे खैरपुर जे मीरनि जो इमामगढ़ वारो किले ते कब्ज़ो कयो अंग्रेज़नि सब खां पहिरियों जेको हमलो कयो हुयो खैरपुर 11 जनवरी 1843 ते अंग्रेज़नि में खैरपुर मीरस वारे जे इमामगढ़ वारो जेको आहे उन ते कयो ऐं उन खां पोइ वधीक अॻिते ईंदा रहिया हलंदा रहिया उन जे बुनियाद ते ई जेको हुई थियो अहिड़े नमूने सां शहीद होश मोहम्मद शीदी जे टालपुर जो मुलाज़िम त हो ही पर मीर फतेह अली खान जे पुट मीर सूबदार खान जो मीर फतेह अली खान जो पुट हुयो मीर सूबदार उन्हीं जो साथी हुयो मीर सूबदार खान उहो ही हुयो वरी जे अकेली गद्दारी कई ऐं गद्दारी जे बुनियाद छाकाणि त असांखे पंहिंजे अंदर मां लॻल आहे असां जेकॾहिं ग़ुलाम थियासीं असां के ॿियनि क़ौम जी हुकूमत कई बि आहे त असांखे जेको सो पंहिंजे अंदर मां लॻी ऐं उहो अंदर मां उहे माण्हू पाण ई हुया जिन इहे कम कया थिए ऐं असांखे जेको सो नुक़सानु रसायो आहे ख़ैर जेको थियो भले जे लाइ थियो पर इन्हनि असांखे सबक़ मिले थो त पंहिंजे पेर हथ वठी न वेझ न तबीब जेको असां पंहिंजो हथ वठींदा आहियूं पाण वठींदा आहियूं पंहिंजे पेर ते कुहाड़ी पाण हणंदा आहियूं उनजो न वेझ हूंदो आहे न तबीब हूंदो आहे उनजो इलाज कोन हूंदो आहे उनजो मुआवज़ो न हूंदो आहे जंहिंजे करे असांखे पेर संभाले हलणु घुरिजनि असांखे पंहिंजे जेको आहे वतन लाइ पंहिंजे देश लाइ क़ुर्बानी ॾियण खां पोइ न वञणु घुरिजे जेकॾहिं इहो नथा करे सघूं क़ुर्बानी नथा ॾेई सघूं त घटि में घटि उनजे नफ़े
उन जे नुक़सान लाइ न सोचूं, नफ़ी लाइ न सोचूं, नुक़सान लाइ न सोचूं, हाकारी सोचूं, मुसबित सोचूं, उहो बहितर रहंदो। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां संदसि जनम जेको हुयो, इन खां पोइ जॾहिं साथ ॾिनो, मीर सूबेदार जेको हुयो उहो लालची हो, लालच में अची करे उहो जेको आहे सो ॿियनि सां पंहिंजे ॿिया जेके मीर हुया उन्हनि सां कटिजी वियो ऐं उन्हनि खे ई जेको आहे सो हिन निंदण या किराइण जी कोशिश बि कई। अहिड़े नमूने सां मीर नसीर खान हैदराबाद जो हाकिम हो ऐं संदसि सोट मीर सूबेदार खान न रुगो संदसि मुखालिफ़ हो पर अंदरूनी तौर अंग्रेज़नि जी मदद करे रहियो हो। छाकाणि मां तव्हांखे पहिरीं वाज़ह करे छॾियो त इहो ई हुयो जेको इन पंहिंजनि दोस्तनि पंहिंजे माना पंहिंजे सोट मीर जो नसीर खान जेको हुयो उन जी मुखालिफ़त कयई ऐं उन जी जेको आहे सो उन जे भेट में वरी मदद जेका कयई उहा अंग्रेज़नि जी कयई। जेका ॻाल्हि है होश मोहम्मद शीदी खे कान वणी हुई त उन जो होश मोहम्मद शीदी उन केतिरी मुखालिफ़त कई, मुखालिफ़त में चयईंसि मीर सूबेदार खान साहब इहा तव्हां सही नथा कयो, छाकाणि हू असांजा पंहिंजा आहिनि, हू धारिया आहिनि, ईअं असांखे जेको आहे सो नुक़सान थींदो। पर मीर सूबेदार खान जी का हिकु बि कोन ॿुधी। 17 फरवरी ईस्वी 1843 ते म्याणी जी जंग लॻण वक़्तु मीर सूबेदार खान हैदराबाद जे किले में रहियल हुयो। जॾहिं इते रहियल हुयो त जॾहिं सर चार्ल्स नेपियर हमलो कयो त मीर सूबेदार खान खे हुन चयो त तव्हांजा जेतिरा बि माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे तव्हां वठी अचो, उन्हनि खे आमादह कयो त उहे पाण सरेंडर कनि या असां वटि जेको आहे सो के थी वञनि। पर वो ईअं करण में कामयाब थियो न थियो, हुन पंहिंजी जेको आहे सो वसूं कोन घटायो। जॾहिं हुन ॾिठो त हाणे मीर जेके आहिनि उहे कब्ज़े में पिया अचनि, अंग्रेज़नि जेको आहे सो असां ते हमलो करे छॾियो आहे, अंग्रेज़नि असां ते कब्ज़ो करे छॾियो आहे, त सूखड़ियूं पाखड़ियूं इनाम तोहफ़ा तोहाइफ़ जेतिरा बि हुया मीर सूबेदार खान सर चार्ल्स नेपियर खे मोकिलिया त जीअं मुंहिंजी पंहिंजी वफ़ादारी साबित थिए, ज़ाहिर थिए ऐं हैदराबाद में मुंहिंजी जेको आहे सो नौकरी कायम थिए, मुंहिंजी जेका सीट आहे, कुर्सी आहे, उहा बरक़रार रहे। इन जे करे अंग्रेज़नि जी फतह मीरनि जी हार जी ख़बर पयसि त चार्ल्स नेपियर खे सूखड़ियूं ॾियारे मोकिलियूं। अहिड़े ई नमूने सां होशू मीर सूबेदार जे अहिड़नि हरकतुनि जे ख़िलाफ़ हो, हुनखे चयो त मीर साहब पंहिंजनि खे माराए सरदारी बचाइण देश सां दुश्मनी आहे, आवाम जो साथ ॾे ऐं सूरमन वांगुरु विढ़। ठीकु आहे। म्याणी वारी जंग खां 4 ॾींहं पोइ 21 फरवरी ईस्वी 1843 ते अंग्रेज़नि जी फ़ौज हैदराबाद जे किले में दाख़िल थी, मीरनि जे खज़ाने ते कब्ज़ो करे वरितो ऐं ॿिए ॾींहुं मीर महमूद खान ऐं मीर सूबेदार खान खे पुर ज़बरदस्तीअ किले मां कढी कैदी बणायो वियो। इहो उन खे उन जी वफ़ादारीअ जो नतीजो मिलियो, छाकाणि त मीर पहिरियों जेका होशूअ ॻाल्हि हुनखे कई हुई, होशूअ हुनखे चयो हुयो त पंहिंजनि सां वफ़ादारी कजे ऐं पंहिंजनि सां दगाबाज़ी या पंहिंजनि सां जेको आहे सो ड्रोह न कजे, पर हुन ईअं का बि ॻाल्हि कोन कई। उबतो होश मोहम्मद शीदीअ खे हुन छंड पटी ऐं चयईं मुंहिंजे अखियुनि जे आॾो टरी वञ, छाकाणि त तूं मूंखे नथो, छाकाणि तूं मूंखे सलाह ॾियण वारो केरु थींदो आहे। पर हुन होश मोहम्मद शीदी बरजस्तो, बुर्दबार, बहादुर क़ौमी फर्द हो। उन बजाए उन जी आण मञण जे बजाए मीर सूबेदार जे जेको आहे सो कदमनि में वेहण जे हुन पंहिंजी तलवार हथ में खणी ऐं कुझु पंहिंजा मज़बूत ऐं पंहिंजा सचा ऐं पंहिंजा बहादुर साथी वठी करे मीरपुर खास वारे जेको आहे मीर शेर मोहम्मद खान उन वटि वियो ऐं उनखे वञी करे उन सां वञी शामिल थियो। उनखे शामिल थियो, जॾहिं उन सां शामिल थियो त मीर शेर मोहम्मद खान जी हिम्मत अञा वधी वई, अञा वधीक मज़बूत थियो, छाकाणि त होश मोहम्मद शीदीअ जी जेका बहादुरी ऐं दलेरी हुई उहा सभिनी खे ख़बर हुई त केतिरो दलेर ऐं केतिरो बहादुर आहे। ठीकु आहे। जंहिंजे करे हाणे मीर शेर मोहम्मद खान खे जेको अञा वधीक हौसलो मिलियो ऐं हुन जेको हमले करण लाइ हैदराबाद ते आयो। इन करे होशू जे दिलि में अंग्रेज़नि लाइ नफ़रत वधंदी रही ऐं तलवार खणी कुझु सौ बहादुर ऐं वफ़ादार साथी साण करे मीरपुर ख़ास जे शेर मोहम्मद खान टालपुर ॾांहुं रवानो थियो, जंहिं 10 मार्च ईस्वी 1843 ते फ़ौज वठी अंग्रेज़नि सां मुक़ाबिलो करण लाइ हैदराबाद रवानो थियो। 23 मार्च 1843 ते मीर शेर मोहम्मद खान टालपुर जे अॻवाणीअ में दुबे जे मैदान ते
दुबे जे मैदान ते जंहिंखे आख़िरी जंग चयो वेंदो आहे, सिंध जे जोधन देश जी आज़ादी क़ाइम रखण लाइ अंग्रेज़नि जे हथियारबंद फौजन सां दू बदू आख़िरी जंग कई। इहा आख़िरी जंग हुई 23 मार्च 1843 ते, जेका दुबे जे मैदान ते थी आहे। छाकाणि पहिरीं जेको इमामगढ़ वारो किलो हुन फतह कयो या जंहिं कब्ज़ो कयो, उन खां पोइ हैदराबाद में म्याणी खां पोइ जेको आहे सो आख़िरी जंग। पर किन जगहनि ते म्याणी जो मैदान जेको आहे उहो सखर में बि ॿुधायो वञे थो। उते हुन खां पोइ जेको आहे सो हिते वरी कुझु जगह ते हटड़ी म्याणी, छो त हैदराबाद में हटड़ी म्याणी आहे, पर असल जेका म्याणी आहे उहो सखर वारी म्याणी आहे, उनखे जेको मञियो वेंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हैदराबाद ते कब्ज़ो करे, हैदराबाद ते कब्ज़ो करण खां पोइ आख़िरी में दुबे वारी जंग थी। इन जंग में जेको आहे सो होश मोशीदी शहीद थियो हुयो। होशमोशीदी दुबे वारी जंग में 100 साथियुनि सां आख़िरी पसान ताईं विढ़ंदो रहियो ऐं तारीख़ी नारो आहे त मर वेसूं सिंध न ॾिसूं। सर चार्ल्स नेपियर पंहिंजे किताब हाणे इहा उनजी जेको आहे सो बहादुरी हुई, इहा उनजी जेको आहे सो बरजस्ताई हुई, जेसि ताईं विढ़ंदो रहियो हुयो। ऐं उन विढ़ण जे दौरान ई जेको आहे सो उन केतिरी हिकमत अमल जोड़ी। चवनि था त होश मोहम्मद शीदीअ मीर शेर मोहम्मद खान खे इहो सलाह ॾिनी हुई त असांजे जोधन जवाननि जेको आहे सो अंग्रेज़नि खे शिकस्त ॾियण जे वेझो आहिनि ऐं असांखे घुर्जे त पंहिंजे जथनि खे वठी असां पोइ हिते अचूं, पोइ अची करे असां हिकु ॾींहुं आराम कयूं ऐं पोइ हिकु दफ़ो ॿीहर असां वरी उन्हनि सां जंग कयूं। पर उन्हनि खे एतिरो मौक़ो न मिलियो जो ईअं करे सघनि हा। छाकाणि त वरी बि मां ॻाल्हि उहा कंदुमि, असांजे अंदर में जेको वेठल आहे उन ई इहा जेको आहे सो हिकु दफ़ो ॿीहर बराबरि जेको आहे सो ॻाल्हि कई, उहा इहा ॻाल्हि कई त धोखो थिए, दगाबाज़ी थिए। ऐं उहा दगाबाज़ी ईअं ई थी जेका हिते हिन ज़ाहिर कई आहे। सर चार्ल्स नेपियर पंहिंजी किताब जेको सिंध जी तारीख़ आहे, सिंध जी फतह आहे, उन में लिखियो आहे त असांजी शिकस्त वेझी हुई, पर कंहिं मीर शेर मोहम्मद सां दगा कई ऐं संदन नारेजन वारे ॻोठ में बारूद खाने खे बाहि ॾेई छॾी। जॾहिं उन बारूद खाने खे बाहि लॻी वई त उनजो कुझु बचो कोन हुयो जंहिंसां उहे जंग करे सघनि हा, जंहिंसां विड़ी सघनि हा, जंहिंजे करे उन्हनि खे वधीक नुक़सान रसियो हुयो। जॉन जेकब होश मोशीदी लाइ लिखियो आहे त मां 17 जंगनि में विड़ियो आहियां, पर होशू जहिड़ो बेडपो ऐं अॾो जनरल न ॾिठो आहे। इहा उनजी बहादुरीअ जी जेको आहे सो साराह आहे ऐं उनजी जेको आहे उनखे ख़राज पियो पेश करे त मां 17 जंगनि में विड़ो आहियां। माण्हू हथियार फिटा करे छॾींदा आहिनि, माण्हू जेको आहे सो जॾहिं काबिज़ फौजुनि खे ॾिसंदा आहिनि, हथियारनि खे ॾिसंदा आहिनि, टोलनि खे ॾिसंदा आहिनि त हू पंहिंजा हथियार फिटा करे छॾींदा आहिनि। पर ही वाहिद माण्हू हुया पंहिंजे साथियुनि सूधो जेको आख़िरी पसान ताईं विढ़ंदो रहियो हुयो, होश मोहम्मद शीदी हुयो। ठीकु आहे, इहो कुझु इंफॉर्मेशन हुई, कुझु ॼाण हुई जेका मां अव्हां ताईं पुॼाई। इंशाअल्लाह सुभाणे असां सिंधी ॿोलीअ जे ॻाल्हाइण जे 8 लफ़्ज़नि मां बाक़ी जेके 3 लफ़्ज़ बचा आहिनि, हर्फ़ जर, हर्फ़ निदा, हर्फ़ जुमिलो, उन्हनि ते अची करे बक़ाया जेके असांजे किताब जा मज़मून आहिनि उन्हनि मज़मूननि खे मुकमल कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।